बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। आज के लेक्चर में असीं सिफ़त जे हिकिड़े ॿिए क़िस्म सिफ़त मिक़दारी जे बारे में पढ़ंदासूं। सिफ़त मिक़दारी अहिड़ा सिफ़त जेके कंहिं शइ जे मिक़दार खे ज़ाहिर कनि त उनखे सिफ़त मिक़दारी चइबो आहे। अंग्रेज़ी में एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी। एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी शोज़ द क्वांटिटी ऑफ अ थिंग। त अहिड़ा सिफ़त जेके कंहिं शइ जे मिक़दार खे ज़ाहिर कनि त उन्हनि खे सिफ़त मिक़दारी ऐं अंग्रेज़ी में जन के सिफ़त एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी चइबो आहे। अचो त पंहिंजे लेक्चर जी शुरुआत कयूं। Adjective of quantity. Adjective of quantity shows the quality of things as I ate some rice. He showed much patience. She has little intelligence. Ali has lost all his wealth. You have no sense. He did not eat any rice. Half day, great care, wholesome, enough experience, sufficient rain, several printing errors. त हाणे असांजा जेका जुमला आहिनि इन सभिनी जुमलनि में जेको आहे असांजो जेको आहे एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी जेको आहे उहो इस्तेमालु थी आहे। अचो त असां जेको आहे उनखे सुञाणूं। ॼण खां पहिरीं जुमला आई एट सम राइट। हिते जेको सम आहे असांजो एज एन एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी तौर जेको आहे सिफ़त मिक़दारी तौर इस्तेमालु थियो आहे। हिते मिक़दार ॿुधाए थो पियो त आई एट सम राइस त मां कुझु चांवर खाधा। हिते राइस जेको आहे असांजो नाउन आहे ऐं राइस खां पहिरीं जेको आहे असांजो सम इस्तेमालु थियो आहे। सम असांजो जेको आहे एडजेक्टिव आहे। जेकॾहिं असां कंहिं जेको आहे जुमले में एडजेक्टिव खे सुञाणणु चाहियूं त असां उनखे आसानी सां सुञाणे सघूं था त एडजेक्टिव हमेशह जेको आहे कंहिं नाउन या प्रोनाउन सां गॾु इस्तेमालु थींदो आहे। त हाणे गॾु इस्तेमालु थींदो आहे ऐं उन खां अॻु में इस्तेमालु थींदो आहे। सुञाणण जे लाइ इहो असांजे लाइ हिकु आसान ॻाल्हि आहे। जेकॾहिं असां एडजेक्टिव खे सुञाणणु चाहियूं था त असां उनखे आसानी सुञाणे सघूं था त जॾहिं बि एडजेक्टिव इस्तेमालु थींदी आहे त उहा कंहिं नाउन खां अॻु में इस्तेमालु थींदी आहे। जीअं आई एट सम राइस, राइस जेको असांजो नाउन आहे ऐं सम जेको आहे इन खां अॻु में इस्तेमालु थी आहे त असांखे आसानी सां सुञाणे सघूं था। सम जेको आहे असांजो एडजेक्टिव आहे। पर एडजेक्टिव कहिड़े क़िस्म जो आहे? एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी आहे जेको हाउ मच जे जेको आहे आंसर में असांखे जवाब ॾिए थो। उन खां बाद में ही शोड मच पेशेंस। हिते पेशेंस जेको असां नाउन आहे ऐं उन खां अॻु में जेको आहे असांजो मच जेको आहे इस्तेमालु थियो आहे त मच असांजो एडजेक्टिव आहे। इहो बि एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी आहे जेको आहे सबूर जी जेको आहे हिकिड़ो माना पैमानो ॿुधाए थो। तमामु घणो जेको आहे सबूर ही शोड मच पेशेंस हुन तमामु घणो सबूर ॾेखारियो। उन खां बाद में शी हैज़ लिटल इंटेलिजेंस। त हाणे त जेको लिटल आहे असांजो एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी आहे। जेको आहे उनजी ज़हानत जो जेको आहे माना हिकु ॿुधाए थो पियो त उन में केतिरी ज़हानत आहे। जेको शी हैज़ लिटल इंटेलिजेंस उन वटि तमामु थोरी ज़हानत आहे। उन खां बाद में अली हैज़ लॉस्ट ऑल हिज वेल्थ। हिते ऑल जेको आहे असांजो क्वांटिटिव एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी आहे जेको असांखे ॿुधाए रहियो आहे त अली हैज़ लॉस्ट ऑल हिज वेल्थ। अली पंहिंजी सभु जेको आहे दौलत विञाए छॾी। त हिते ऑल जेको आहे असांजो एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी या क्वांटिटेटिव एडजेक्टिव चई सघूं था। उन खां बाद में यू हैव नो सेंस। हिते नो जेको आहे असांजो एडजेक्टिव आहे जेको असांखे जेको आहे सेंस नाउन खां अॻु में इस्तेमालु थियो आहे ऐं असांखे ॿुधाए रहियो आहे त यू हैव नो सेंस तोखे को बि जेको आहे तोखे अकुल या समझ न आहे। उन खां बाद में ही डिड नॉट ईट एनी राइस। एनी जेको आहे असांजो नेगेटिव सेंस में इस्तेमालु थींदो आहे ऐं इहो एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी आहे। इहो असांखे ॿुधाए रहियो आहे त ही डिड नॉट ईट एनी राइस त हुन कुझु बि चांवर न खाधा। तो जो सम है वो पॉजिटिव में ऐं एनी जेको आहे वो नेगेटिव सेंस में इस्तेमालु थींदो आहे। उन खां बाद में हाफ डे। हिते हाफ जेको आहे असांजो एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी आहे जेको ॿुधाए रहियो आहे त अधु ॾींहुं जो ॾींहुं जी माना जेको आहे क्वांटिटी खे जेको आहे ज़ाहिर करे रहियो आहे। उन खां बाद में ग्रेट केयर। हिते ग्रेट जेको आहे असांजो एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी आहे जेको केयर जेको आहे क्वांटिटी खे शो करे रहियो। उन खां बाद में होलसम। होल जेको आहे असांजो एडजेक्टिव आहे जेको सम जी क्वांटिटी खे शो करे रहियो आहे। उन खां बाद में इनफ एक्सपीरियंस। इनफ जेको आहे असांजो एडजेक्टिव आहे जेको एक्सपीरियंस जी जेको आहे क्वांटिटी खे शो करे रहियो आहे। उन खां बाद में सफिशिएंट रेन। सफिशिएंट जेको आहे असांजो एडजेक्टिव आहे ऐं उहो रेन जी जेको आहे क्वांटिटी खे ज़ाहिर कयो त केतिरो मींहुं वसे थो पियो। ठीकु आहे। उन खां बाद में सेवरल प्रिंटिंग एरर। सेवरल जेको आहे असांजो
एडजेक्टिव है जेको इरस जे बारे में बुधा रहे हो तो जेको केतिरियूं जेको उन गलतियों वाला समझो सेवरल जेको एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी है असा चई सघूं था एडजेक्टिव पसंद हुजे लाइक कयो शेयर कयो चैनल AWK के सब्सक्राइब कयो बड़ी मेहरबानी अस्सलाम वालेकुम।